औज़ुबिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाह पाक जे बाबरकत नाले सां शुरू जेको निहायत वॾो रहम वारो आहे। Yesterday you was given test that was called mock test. Whatever you were being taught, it was totally about the your result and to measure yourself that how competent you are and how have you learned about your subjects. So in my opinion and whatever was being taught by me to you people, it's all about the relating of my questions. So I'm gonna give you the answers of these all to make you understand again and again, over and over, to go through about these all questions. तो बाबू पहिरियों तव्हांजो क्वेश्चन हुयो विच ऑफ द फॉलोइंग इज़ नॉट परफेक्ट क्यूब। ठीकु आहे, सभ खां पहिरियां मूं तव्हांखे उन ॾींहुं ॿुधायुमि त बाबा स्क्वायर ऐं क्यूब हूंदो छा आहे। ओके, मूं तव्हांखे ॿुधायो त बाबा एन को बि नंबर हूंदो, एन चओसि, उनजे मथां एम को बि पावर हूंदो। सही आहे, जेकॾहिं उहो तव्हांजो एम पावर एन को बि हुजे, उनजे मथां जेकॾहिं पावर 3 अची वञे त उनखे असां रीड कंदा आहियूं, इट इज़ रीड एज अ क्यूब। कंहिं बि नंबर जे मथां जेकॾहिं पावर 3 आहे त उनखे असां छा पढ़ंदा आहियूं, क्यूब पढ़ंदा आहियूं। ठीकु आहे, त पोइ हाणे तव्हां खां पुछो अथसि विच ऑफ द फॉलोइंग्स इज़ नॉट अ परफेक्ट क्यूब। हेठनि मां कहिड़ो आहे जेको परफेक्ट क्यूब न आहे। परफेक्ट स्क्वायर जे लाइ असां छा पे कयोसीं, हिन जा फैक्टर वठी पोइ हुन जा ॿ पेयर असां ॿाहिरि पे कढियासीं। इज़ दिस ओके? पर जेकॾहिं क्यूब हूंदो त हुन जा घणा असां फैक्टर ॿाहिरि कढंदासीं, 3। नंबर पहिरियों खणंदव तव्हां 27। ठीकु आहे, 27 खे कंहिंजी टेबल लॻंदी, 3 जी लॻंदी। ठीकु आहे, कीअं? आई विल मेक यू अंडरस्टैंड। अॼु मां तव्हांखे सेखारियां थो त तव्हांखे ख़बर कीअं पवे त 2 जी टेबल कंहिंखे लॻंदी, 3 जी कंहिंखे लॻंदी, 4 जी कंहिंखे लॻंदी, 5 जी कंहिंखे लॻंदी। स्ट्रेट फॉरवर्ड तव्हां वैल्यू ॾिसो ऐं तव्हांखे ख़बर पइजी वञे त कंहिंजी टेबल कंहिंखे वंडींदी आहे। ओके, त बाबा 27 आहे, 3 जी टेबल 27 ते घणा दफ़ा, 9 दफ़ा, 3 जी टेबल 9 ते 3 दफ़ा, 3 जी टेबल 1 टाइम। ओके, माना 1 2 3 माना 27 इज़ द परफेक्ट क्यूब। क्वेश्चन में छा आहे, नॉट परफेक्ट। ही त परफेक्ट आहे न, इनखे छॾे ॾियो। अचो 81 ते, 81 खे कंहिंजी टेबल लॻंदी, 3 जी लॻंदसि, 3 जी बि लॻंदसि, 9 जी बि लॻंदसि। ठीकु आहे, 3 जी टेबल हिन ते घणा दफ़ा, 2 दफ़ा, 2 हेॾे 7 3 21 त छा थींदो, 3 जो 9 दफ़ा, 3 जो घणा दफ़ा, 3 दफ़ा, 3 जो घणा दफ़ा, 1 दफ़ा। माना ही 3 त पेयर ठहिया, 3 त ॿाहिरि निकिता, हिकिड़ो तव्हांजो बची पियो। माना 81 तव्हांजो छा आहे, नॉट अ परफेक्ट क्यूब। सही आहे, माना असां फैक्टर कढूं, क्यूब चयो अथई त असां 3 जो पेयर कढंदासीं। जेकॾहिं 3 जे पेयर खां का बि शइ बची त पोइ उहा असांजी परफेक्ट क्यूब न आहे। हाणे क्वेश्चन में हिते चिप करे कोन विहबो त हिकिड़ो तव्हांखे नंबर मिली वियो, तव्हां चयो त परफेक्ट क्यूब न आहे, ठका करे बसि कनि न। वरी 3 नंबर ते सोचो, मे बि ईअं न हुजे जो तव्हांजा 2 नंबर हुजनि ऐं 2 परफेक्ट क्यूब न हुजनि। जेकॾहिं 2 तव्हांजा परफेक्ट क्यूब कोन्हनि त ऑप्शन तव्हांजो छा सही थींदो, नन ऑफ दीज़। छो त हुन तव्हां खां पुछो आहे न विच वन इज़, हिकिड़े जो पुछो थिए त कहिड़ो हिकिड़ो परफेक्ट क्यूब कोन्हे, पर हेठि त तव्हांजा घणा कोन्हनि के, 2 कोन्हनि के ऐं बोथ बि कोन्हे, त पोइ ऑप्शन कहिड़ो सही हूंदो, नन ऑफ दीज़। सही आहे, अचो 64 खे खणो, कंहिंजो लॻंदो हिन ते, 2 जो हणोसि, घणा दफ़ा, 3 दफ़ा, हिन ते घणा दफ़ा, हिन ते घणा दफ़ा, 6 दफ़ा, हिन ते घणा दफ़ा, 8, हिन ते घणा दफ़ा, 4, हिन ते घणा दफ़ा, हिन ते घणा दफ़ा,
हिकिड़ो ही तव्हांजो पेयर ठहियो, हिकिड़ो तव्हांजो ही टिनि जो पेयर ठहियो, सही आहे। क्यूब थो पुछे न, त माना 1 2 3 हिन टिनि खे असां अलॻि पेयर में बंदि कंदासीं, क्यूब चयो अथसि, ऐं हिन टिनि खे बि असां अलॻि पेयर में बंदि कंदासीं। माना ही बि क्यूब तव्हांजो थी वियो ऐं 27 बि तव्हांजो क्यूब थी वियो। बचो केरु? 81 बचो, जेको तव्हांजो क्यूब न आहे। इज़ दिस क्लियर? त माना तव्हांजो 81 आंसर आहे, जेको तव्हांजो क्यूब रूट परफेक्ट न आहे। इज़ दिस क्लियर? सही आहे। ॿियो नंबर सवाल हुयो, द फोर्थ प्रोपोर्शनल इज़, ही तव्हांखे 3 नंबर मिलियल आहिनि। तव्हां खां छा पुछियोसि? यस, ऑफकोर्स, ठीकु आहे, 3 जो पेयर कढिबो, सही आहे बाबा। लाज़मी न आहे, ॾिसो हिते 2 जी टेबल आहे तॾहिं बि 3 जो पेयर ॿाहिरि कढियमि, हिते 3 जी टेबल आहे 3 जो ॿाहिरि कढियमि, हिते 3 जी टेबल आहे। लाज़मी न आहे, टेबल तव्हांजी कहिड़ी बि लॻी सघे थी, पर पेयर 3 जो ठाहिबो। पोइ 2 जी लॻे, 3 जी लॻे, 4 जी लॻे, 8 जी लॻे। ठीकु आहे, जीअं तव्हां हीअं कंदे ॾिसो, 4 ज़रबिया 4 ज़रबिया 4, 4 चौको 16, 4 16 64, इहो क्यूब आहे चेन जो, परफेक्ट। ठीकु आहे, माना हीअ त चेन जो क्यूब ठहियो न, तॾहिं बि परफेक्ट आहे। 2 ऐं 2, हिन जो 2 निकितो ॿाहिरि, ज़रबिया हिन जो बि 2 निकितो, 2 2 ज़ 4, सिर्फ़ु क्यूब थो पुछे। ठीकु आहे, तव्हांखां पुछे थो आहे या न आहे, कहिड़े नंबर जो आहे इहो कोन थो पुछे, पुछे थो क्यूब आहे या न आहे। त पोइ 81 आहे जेको तव्हांजो क्यूब कोन्हे। 81 फोर्थ रूट आहे कंहिंजो? 3 जो। जेतिरा तव्हां खां रूट पुछंदो ओतिरो पेयर ठाहींदो। जेकॾहिं फोर्थ पुछे हा, असां 4 जो पेयर ठाहियूं आहे, 5 पुछे हा त 5 जो पेयर ठाहियूं आहे, स्क्वायर पुछे हा त 2 जो पेयर ठाहियूं आहे। इज़ दिस ओके? न पई अचे सम्झ में ॻाल्हि? बाबा ॾिसो, 3 त ठहिया न, 3 जो पेयर ॿाहिरि कढियो, ही केॾां वेंदो? ही त अकेलो बचो, हिन जा 2 ॿिया आहिनि छा? कोन्हनि न। माना लाज़मी आहे त 3 जो पेयर, ॾिसो हिननि जो 3 पूरो थी वियो, हिननि जो बि 3 पूरो थी वियो, माना हिननि जो ॿाहिरि निकितो, हिन जो माना अञा कोन थो पूरो थिए। सही आहे? हलो भाभी, उन खां पोइ ॾिसो त फोर्थ प्रोपोर्शनल, हिन जो ऐं हिन जो फोर्थ प्रोपोर्शनल, माना तव्हांखे 3 मिलियल आहिनि। घणा मिलियल आहिनि? ए बि मिलियल आहे, बी बि मिलियल आहे ऐं सी बि मिलियल आहे। त चोथों केरु हूंदो? एक्स हूंदो, वाई हूंदो, कुझु बि हूंदो। सही आहे? त छा कंदे, माना 16 बि तव्हां रखंदे, 12 बि रखंदे, 8 बि रखंदव, चोथों केरु हूंदो असांजो? एक्स हूंदो। सही आहे? न पियो अचे सम्झ में? ठीकु आहे, त छा हुयो? ॿाहिरियां सां ज़रब, अंदरियनि सां ज़रब, माना ही छा थींदो? 16 ज़रबिया एक्स इज़ इक्वल टू 12 ज़रबिया 8। ठीकु आहे? हलो बाबे, छा कंदव हिनखे? 16 एक्स इज़ इक्वल टू 12 ज़रबिया 8, एक्स इज़ इक्वल टू 12 ज़रबिया 8 अपान में घणो? 16, 1 8 8, 2 8 16, हिकु चकर हिन ते घणा दफ़ा? 6 दफ़ा। ठीकु आहे, त छा थींदो? एक्स इज़ इक्वल टू 6। आहे तव्हांजे MCQs में? कोन्हे। ऑप्शन ए में आहे तव्हांजो 2 जे मथां पावर 3। ठीकु आहे, माना ही छा थींदो? 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2, ॿ का 4 ॿ चौको 8। सही आहे? माना ही छा थींदो तव्हांजो? 3 ज़रबिया 3 ज़रबिया 3, 3 ट्रिकी 9 9 ट्रिकी 27। इहो बि कोन्हे। ही छा थींदो? हिन जो थींदो 8, 8 मां हिकु घटि कयूं घणो थियो? 7। ऑप्शन को बि कोन्हे, त छा थींदो हिन जो? हा किथे? अच्छा, 8 12 96, 8 12 96। सही आहे? टेबल सही पढ़ी आहे न?
8 बारो 96, 96 खे जेकॾहिं 16 जी टेबल घणा दफ़ा लॻंदी आहे? 6 दफ़ा, 6 सोरो 96 सही आहे? को बि न। बाबा हाणे अचो हिन ते, ही क्वेश्चन ऐं ही क्वेश्चन वेरी इंपॉर्टेंट, माना काफ़ी मुंझी पवंदा आहिनि ॿार, हिन में माना फ़र्क़ु त आहे ई कोन। ठीकु आहे, ॾिसजो जवाब छा था अचनि। माना मूं तव्हांखे ॿुधायो त कंहिं बि नंबर जे मथां पावर जे मथां पावर हुजे त पावर पाण में ज़रब थींदा आहिनि, एक्सपोनेंट साईं तव्हांखे ॿुधायो हूंदो। ठीकु आहे, माना ए पुट को बि तव्हांजो नंबर आहे, उन जे मथां को न को तव्हांजो एन पावर आहे, ऐं उन एन पावर जे मथां वरी को न को एम पावर आहे। एन तव्हांजो को बि नंबर थी सघे थो, 1 2 3 4 5 6 7 को बि नंबर थी सघे थो। एम तव्हांजो को बि नंबर थी सघे थो। जॾहिं बि अहिड़ी कंडीशन हुजे न, त छा कंदा आहियूं, बेस साॻियो, पावर पाण में छा थींदा, मल्टीप्लाए थींदा। इज़ दिस ओके? ठीकु आहे, त हाणे हीउ छा थींदो तव्हांजो 4 साॻियो, सही आहे, ऐं हीउ पाण में छा थींदा, मल्टीप्लाए थींदा, माना 2 ज़रबिया 3। ओके, डिवाइड साॻियो, हाणे हीउ तव्हांजा साॻिया नंबर आहिनि, हीउ पाण में छा थींदा, माना 2 ज़रबिया 2। ठीकु आहे, माना हीउ छा थींदो, चइनि जे मथां पावर 6 वंडिया, ऐं हीउ छा थींदो, चइनि जे मथां पावर 4। जॾहिं बेस साॻिया हुजनि, हीउ तव्हांजा बेस आहिनि न, कीअं थी ख़बर पए बेस आहिनि, हिननि जे मथां पावर आहे। जॾहिं तव्हांजा बेस साॻिया हुजनि ऐं विच में निशानी वंड जी हुजे, जॾहिं तव्हांजा बेस साॻिया हुजनि ऐं विच में निशानी वंड जी हुजे, त पावर पाण मां कट थींदा आहिनि। पावर छा थींदा आहिनि, हाणे ॾिसो, वंड तव्हांजी हीअं बि थी सघे थी, आर चइनि जे मथां पावर 6 वंडिया चइनि जे मथां पावर 4, ईअं बि थी सघे थी। हाणे मां हिनखे हीअं लिखां या वंड जी निशानी ॾेई लिखां, हिन में को बि फ़र्क़ु कोन्हे। ठीकु आहे, हीअ भई वंड में न छा थींदो, 4 तव्हांजा साॻिया, 6 मां कट थींदो घणो, 4, त पोइ छा बचंदो, चइनि जे मथां पावर 2, चइनि जे मथां पावर 2। या त तव्हांजो हीउ जवाबु हूंदो, या हिनखे वधीक सिंप्लीफाई कंदो, छा कंदो, माना 4 चौक 16, छो त चइनि जे मथां पावर 2 आहे, इन जो मतिलबु आहे त 4 ज़रबिया 4 इज़ इक्वल टू 16। इज़ दिस क्लियर? न पियो अचे सम्झ में, अची वियो न। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो तव्हांजो जवाबु इहो, अचो हिन ते नोट कयो। ठीकु आहे, हिन खे ॾिसो, हिन जो जवाबु छा अचणु घुरिजे, 1 अचणु घुरिजे। छा अचणु घुरिजे, 1 अचणु घुरिजे। ॾिसो 1 थो अचे, इहो ई एज़ इट MCQs आहे, किताब में अक्सर ॿार भुलंदा आहिनि। अचो अचो, ठीकु आहे, छा थींदो, 4, माना हीउ छा थींदो, 3 ज़रबिया 2, सही पियो लिखां, छो त बेस आहे, उन जे मथां पावर आहे, ऐं पावर जे मथां पावर आहे, ऐं ॾिसो ब्रेकेट अथव, ब्रेकेट आहे ऐं पोइ पावर आहे, ईअं कोन्हे पावर पहिरियां, सम्झो पिया ॻाल्हि खे। ठीकु, डिवाइडेड साॻी, हाणे हीउ छा थींदो, 4 माना 2 ज़रबिया 3। इज़ दिस ओके? सही आहे, हीउ छा थींदो, 4 बिटकी 6 वंडिया 4 बिटकी 6। मूं तव्हांखे ॿुधायो त जॾहिं बेस साॻिया हुजनि, जॾहिं बेस साॻिया हुजनि ऐं विच में निशानी वंड जी हुजे, त पावर छा थींदा आहिनि, माइनस थींदा आहिनि, माना 4 साॻिया 6 माइनस 6। इज़ दिस ओके? माना ही हली पिया, चइनि जे मथां छा बचो, 0, ऐं कंहिं बि नंबर जे मथां पावर 0 हुजे, छाजे बराबरि हूंदो आहे, ही बराबरि हूंदो आहे 1 जे। दिस इज योर आंसर। सही आहे, हलो वरी हिन ते अचो। हाणे हीउ ॾिसो, हीउ बि त पावर आहे, हीउ बि नंबर आहे, उन जे मथां पावर आहे, ऐं हिन जे मथां बि पावर आहे। इज़ दिस ओके? 4 आहे, पावर आहे, ऐं हिन जे ॾिसो, हिन ॿिनि में फ़र्क़ु नज़र अचेव थो भला? इज़ देयर एनी डिफरेंस बिटवीन? फ़र्क़ु आहे, छो ॾिसो, हिते बि 4 आहे, चइनि जे मथां 3 आहे, हुन जे मथां पावर 2 आहे, हिते बि 4 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 3 आहे, 2 आहे, 4 आहे, 2 आहे, 3 आहे। फ़र्क़ु कोन्हे न, फ़र्क़ु कोन्हे को बि। ठीकु आहे, हाणे ॾिसो हिते फ़र्क़ु क्रिएट कीअं थो थिए,
ही तव्हांजा नंबर आहिनि पर छा में आहिनि, ब्रेकेट में आहिनि, ऐं हिननि जे विच में ब्रेकेट कोन्हे। त हाणे हिते ॿियो फार्मूलो लॻंदो, हिते इहो फार्मूलो लॻंदो त तव्हांजा 4 साॻिया हूंदा। हाणे हिते माना पहिरियां हिन जो पावर छॾाइबो, ही ज़रब कोन थींदा, हिते ज़रब कोन थींदा, इन जो पावर छॾाइबो। मतिलबु त 3 जे मथां पावर घणो आहे, 2। माना हिनखे मां छा लिखंदुमि, 3 ज़रबिया 3। इज़ दिस ओके? छो त 3 जे मथां पावर 2, कंहिं बि नंबर जे मथां जेतिरो पावर बेस ओतिरा चकर ज़रब। इज़ दिस ओके? ठीकु बाबा, ही डिवाइड तव्हांजी साॻी सही आहे। माना ही तव्हांजो 4 बि साॻियो। हाणे हिते छा आहे, 2 ऐं 2 जे मथां पावर घणो आहे, 3, 3 माना क्यूब। ठीकु आहे, त माना छा कंदो, 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2। ओके ठीकु आहे, त ही छा थींदो, 4 3 3 9 डिवाइडेड बाय 2 का 4 बिचों को 8। सही आहे, त पोइ ही छा थींदो, माना 4 साॻिया, 8 मां 9 मां 8 वञनि, त 4 जे मथां पावर 1 ऐं कंहिं बि नंबर जे मथां पावर 1 हुजे उहो साॻियो नंबर जवाबु ईंदो आहे। दिस इज़ योर आंसर। माना पावर में अहिड़े 3 क़िस्मनि जा सवाल ईंदा आहिनि। ॾिसो माना आहे त साॻियो न, ऐं जेकॾहिं हेड़ो अची वञे हा तव्हां बिस्मिलाह करे हीअं पढ़ी छॾियो तव्हां, सही आहे, त उते ब्रेकेट्स जो ख़्यालु कजो। सम्झिए न? ठीकु आहे, त माना पावर में सवाल अहिड़े क़िस्म जा ईंदा आहिनि। हाँ, उन खां पोइ हुयो द सेकेंड एलिमेंट ऑफ द रेशो, माना कहिड़ो बि रेशो हुजे, को बि नंबर, ठीकु आहे, उनजो जेको तव्हांजो सेकेंड एलिमेंट हूंदो आहे न, उनजो जवाबु उनखे छा चइबो आहे, कॉन्सिक्वेंट चइबो आहे उनखे। इज़ दिस क्लियर? ॿियो 50 में छा हुयो? अच्छा, उन खां पोइ हुयो क्वेश्चन नंबर 55। क्वेश्चन नंबर 55 आहे तव्हां वटि कंहिं वटि? ठीकु आहे, ॾिसो उन में हुयो त द पॉपुलेशन ऑफ अ विलेज इज़ 2700। ठीकु आहे, हिकिड़ो ॻोठु आहे, उन ॻोठ में जेको माना रहनि पिया माण्हू, उनजो तइदादु आहे 2700। पॉपुलेशन आहे घणी, पॉपुलेशन आहे असांजी घणी, 2700 टोटल पॉपुलेशन आई आहे। सही आहे, उन खां पोइ आहे क्वेश्चन तव्हांजो, इफ जेकॾहिं 1070 आर मेन। ठीकु आहे, मेन घणा आहिनि तव्हांजा, मेन आहिनि तव्हांजा 1070 एंड उन खां पोइ आहे आर इफ 70 आर मेन 915 आर वुमेन। ठीकु आहे, 915 आर वुमेन। त पोइ ॿुधायो त उन ॻोठ में ॿार केतिरा हूंदा? सही आहे, टोटल आबादी आहे ॻोठ जी घणी, 2700 टोटल ॻोठ जी आबादी आहे। सही आहे, उन आबादी मां 1070 जेके आहिनि न तव्हांजा मर्द आहिनि ऐं 915 तव्हांजूं वुमेन्स आहिनि, औरतूं आहिनि। ॿुधायो त चिल्ड्रेन केतिरा हूंदा, ॿार केतिरा हूंदा? ठीकु आहे, त छा कयो तव्हां हिनखे, हा इहो तव्हांजो एडिशन ऐं सब्ट्रैक्शन जो सुवाल आहे। सही आहे, रुगी लिखत में हुयो। ठीकु आहे, त तव्हां छा कंदव, 1070 में प्लस कंदव 915, ही थींदा 5, ही थींदा 8। ठीकु आहे, माना ही तव्हांजा टोटल माण्हू थी विया। ठीकु आहे, मर्द औरतूं गॾायूं छॾे एतिरा माण्हू थी विया। हाणे छा कंदासीं, टोटल 2700 मां कट कंदव, जेके बचंदा उहे तव्हांजा केरु हूंदा, उहे तव्हांजा ॿार हूंदा। हिकु हेॾे वठी ॾींदो, हिकु हेॾे, 10, 10 मां 5 वञनि, 5 बचा, हिते घणा बचा, 9, 9 मां 8 वञनि, हिकु बचो, हिते घणा बचा तव्हांजा 6, 6 मां हिकु हेॾे वठी ॾींदो, घणा थिया 16, 16 मां 9 वञनि 7 बचा। ही तव्हांजो आंसर आहे। इहो आंसर किथे? यस सर, ऑप्शन ए सही आहे।
ठीक है। माना लॉजिकल सवाल हो तमारो सोचो वन एडी लिखा छा कयूं, पर इट्स इन ऑल अबाउट द बेसिक मैथमेटिक्स एंड अर्थमेटिक्स। एडिशन करनी है, एडिशन करे सब्ट्रैक्ट कंदा, यू विल गेट द आंसर। इज दिस क्लियर? माना हिन शे के घणो गौर कजो। ही माना एमसीक्यूज है, उन खां पोइ जेके तव्हांखे मूं माइनस वारा ॿुधाया हुआ, मसलन तव्हांजो को बि नंबर हुजे हिते हीअं ऐं उनजे मथां पावर 2 हुजे, पावर इवन हुजे, आड हुजे, त कीअं थींदा? इज दिस क्लियर? हिते ॻाल्हि छॾ, शुड आई रिमूव? ठीकु आहे। उन खां पोइ जेकॾहिं हाणे मूं डिस्कस कई त जेकॾहिं तव्हांजो पावर बेस निगेटिव हुजे, पावर 2 हुजे या 1 हुजे। हाणे भला जेकॾहिं हीअं हुजे तव्हांजो पावर निगेटिव हुजे, ठीकु आहे। पहिरें क्लास में असां डिस्कस कयोसीं त जेकॾहिं असांजो बेस निगेटिव हूंदो, ठीकु आहे, त पोइ हुनजे मथां को न को नंबर n हूंदो, पोइ असां n ते शर्त लॻायासीं, ठीकु आहे। हाणे मां थो चवां त तव्हांजो जेको बेस आहे न, उहो तव्हांजो पॉज़िटिव आहे, बेस तव्हांजो पॉज़िटिव आहे। हाणे जेको हुनजे मथां पावर आहे न, उहो तव्हांजो निगेटिव आहे, त पोइ ठीकु आहे। माना पहिरियों असां कंडीशन पढ़ीसीं त जेकॾहिं असांजो बेस निगेटिव आहे ऐं उनजे मथां जेको n आहे न, उहो पॉज़िटिव लाज़मी हुयो। पोइ n ते पाण शर्त पे लॻायासीं, जेकॾहिं n असांजो 21 नंबर आहे त जवाबु ऑलवेज़ निगेटिव ईंदो, ऐं जेकॾहिं n असांजो 2 नंबर आहे त जवाबु ऑलवेज़ पॉज़िटिव ईंदो, ठीकु आहे। पर हाणे त पाण शर्त लॻायूं त जेकॾहिं a असांजो को न को इन नंबर आहे, ठीकु आहे, ऐं उनजे मथां बेस निगेटिव थी वञे, त पोइ हीअं हुजे या भला हीअं हुजे, हिते a हुजे, हिते b हुजे, ऐं हिन जे मथां पावर n निगेटिव हुजे, त पोइ ऑप्शन में एमसीक्यूज़ में ईंदो। जॾहिं बि तव्हांजी ही शइ हुजे न, तव्हांजो नोट आहे, नोटेबल शयूं आहिनि, जेकॾहिं तव्हांजो पावर नेगेटिव आहे न, देन इफ पावर इज नेगेटिव, देन त पोइ जेको तव्हांजो d हूंदो न, डिनोमिनेटर विल बी n, छा थी वेंदो? डिनोमिनेटर। उन खां पोइ छा थींदो? जेको तव्हांजो n हूंदो न, विल बी d एंड पावर विल बी पॉज़िटिव। सही आहे। माना हीअं हूंदो, ॾिसो ही तव्हांजो a आहे, a अपान b, उनजे मथां नेगेटिव पावर आहे, त हाणे छा थींदो? अपान में b छेद आहे न, इहो अंश थी वेंदो। माना b तव्हांजो मथे वेंदो ऐं a तव्हांजो अंश आहे न, इहो तव्हांजो हेठि ईंदो। हाणे जेको तव्हांजो पावर नेगेटिव हुयो न, इहो छा थी वेंदो? इहो तव्हांजो n हाणे पॉज़िटिव थी वेंदो, ठीकु आहे। मसलन हीअं एमसीक्यूज़ अची वञे, हिते हुजे 2, हिते हुजे 3, ऐं हिते हुजे n जे मथां पावर -2। हाणे तव्हां खां पुछे ऑप्शन ए, त हिन जो सही जवाबु छा हूंदो? 4 अपान में 9, ऑप्शन बी 9 अपान में 4, ऑप्शन सी -4 अपान में 9, ऑप्शन डी ऑल ऑफ दीज। सही आहे। इन जो ऑप्शन कहिड़ो सही थींदो? ऑप्शन बी सही थींदो, ठीकु आहे। छो? असांखे ख़बर आहे त जेकॾहिं असांजो पावर नेगेटिव आहे, जेकॾहिं असांजो पावर नेगेटिव आहे, त असां हिनखे छा कंदासीं? हिनखे रीअरेंज करे वेंदासीं। मतिलबु त असांजो 3 मथे वेंदो, 2 हेठि ईंदो, ऐं पावर छा थी वेंदो? पॉज़िटिव थी वेंदो। माना इहो पावर तव्हांजो 3 जे मथां अलॻि ईंदो, इहो पावर तव्हांजो 2 जे मथां अलॻि ईंदो, त हीउ छा थी वेंदो? 3 3 ज़ा 9, 2 2 ज़ा 4। माना अक्सर ही लॉजिकल क्वेश्चन आहे, ठीकु आहे। माना आहे त सफ़ा सिंपल, पर माना ईअं इन जो जेको आहे सॉल्यूशन तव्हां हिकु इहो ऐं चैप्टर 2 मां जेके माना अक्सर क्वेश्चन मिलंदा आहिनि, हिकिड़ो जेको तव्हांखे मूं पावर 4 वारो ॿुधायो, हिन जूं 4 कंडीशन्स यादि हुजनि त पावर आहे, ब्रेकेट आहे या कोन्हे, पावर जे मथां पावर आहे त कहिड़े हिसाब सां हुआ, ठीकु आहे। ऐं जेकॾहिं पावर आहे त ब्रेकेट आहे या न आहे, त पोइ सॉल्व कीअं कबो? शर्त नंबर 1, शर्त नंबर 2 ऐं शर्त 3 डिस्कस कयासीं। उन खां पोइ तव्हांजे पावर्स में तव्हांजो ही नेगेटिव आहे त पोइ छा कबो, ऐं जेकॾहिं पावर नेगेटिव आहे त पोइ छा कबो?
Is there any question regarding this? No? Yes. छा जे मथां बाबा? हाँ ही आहे न ॾिसो तव्हांखे मूं पहिरें ॾींहुं ॿुधायो बाबा जॾहिं बि कंहिं नंबर जे अपान में कुझु कोन हूंदो आहे न छा हूंदो आहे वन हूंदो आहे माना हिन जे मथां एन आहे न त छा थींदो वन मथे वेंदो ए हेठि ईंदो ऐं पावर पॉज़िटिव थी वेंदो दिस इज़ योर आंसर थैंक यू